जी नाज़रीन, करमपुर मां असां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद लंजो पुलिस चौकी वटि अटकल 8 खां मथे हथियारबंदनि ट्रक मथां हला करे फायरिंग बाद ट्रक ड्राइवर फिदा हुसैन बमरो खे हथियारनि जे ज़ोर ते कचे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ अगवा खां बची वियल ट्रक क्लीनर आफ़ताब बमरो JTN वेब न्यूज़ के ॿुधायो तो रोड़ी खां पत्थरनि जी ट्रक भरे कंदकोट वञी रहिया हुआसीं त नापरकोट जी हद में 8 खां मथे हथियारबंद ट्रक मथां फायरिंग करे ट्रक खे रोके ट्रक ड्राइवर फिदा हुसैन बमरो खे खणी कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। जॾहिं त मिलियल ॼाण मूजिबि नापरकोट पुलिस समेत ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पहिरें सां कचे तरफ़ ॾुआरनि पोयां वियल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।